मूंखे पहिरियों ई ख़बर हुई मंसूर खान तव्हां उतां नाउमीद थी मोटंदव, छाकाणि त हिन वक़्तु इहो चाकर खान पंहिंजा होश विञाए चुको आहे। हुन वटि तकबुर ऐं गुरूर एतिरो त भरिजी चुको आहे, हू साम्हूं वारे खे कुझु सम्झे ई कोन थो। तव्हांजे उते वञण खां पोइ चाकर खान इहो ई सम्झो हूंदो त अकबर खान कमज़ोर पइजी चुको आहे। मां बि इहो ई थो चाहियां त हू मूंखे कमज़ोर सम्झण जी कोशिशि करे। अकबर खान तव्हां सच पिया चओ, मुंहिंजो चाकर खान ॾे हली वञणु मुंहिंजी इहा अज़ीम ग़लती हुई। ख़बर अथव, हू चए पियो त मां कंहिं वज़न खणण जे क़ाबिल न आहियां रहियो। चाकर खान पाण खे हाथी ऐं असांखे कुओ थो सम्झे। मंसूर खान हाणे तव्हां ई ॿुधायो त अञा बि इन माण्हू सां तव्हां वफ़ादारियूं निभाइणु चाहियो था या मुंहिंजो साथ ॾेई मुंहिंजी दोस्तीअ जो भरम रखणु था चाहियो? अकबर खान उहो बेवकूफ़ इंसान सॾिबो जेको चाकर खान जी मदद कंदो। ऐं हा, हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त मूंखे तव्हांजे लाइ छा करिणो आहे। इन मस्त हाथीअ खे लिटाइणो आहे। छा इन कम में तव्हां मुंहिंजो साथ ॾेई सघो था? हा अकबर खान, जेको शख़्स मूंखे कमज़ोर सम्झी वेठो आहे, मां हुनखे ॿुधाइणु थो चाहियां त मंसूर खान केॾी वॾी ताक़त रखे। मंसूर खान पोइ तयारी करे छॾ। तमामु जल्द इन हाथीअ खे गोॾनि भर लिटाइणो आहे। अकबर खान, तव्हां चाकर खान जो छा सोचो आहे? मंसूर खान, मुंहिंजे ऐं चाकर खान जे विच में दुश्मनी हले पई। सोचणु त तव्हांखे घुरिजे। छा तव्हां मुंहिंजो साथ ॾींदव या चाकर खान जो साथ ॾींदव, या त वरी असां ॿिन्ही जे विच मां ॿाहिरि निकिरी वेही रहंदव? अकबर खान, विच मां ॿाहिरि निकिरी वञण वारनि मां असां न आहियूं। पोइ भला संदरो ॿधी लही पोइ मूंसां गॾु मैदान में? मूं बि इहो सोचियो आहे अकबर खान, छो त मूंखे चाकर खान तमामु हलकड़ो सम्झी वेठो आहे ऐं मां उनखे थोरो पंहिंजो वज़न ॾेखारणु थो चाहियां। राति वेही सोचींदासीं मंसूर खान, हिन चाकर खान मथां पहिरियों ऐं आख़िरी अहिड़ो ज़ोरदार वार कजे जो हू गोॾनि भर अची झुके ऐं अहिड़ो झुके जो बाक़ी पूरी ज़िंदगी असांजे आॾो कंध खणी ॻाल्हाइण जहिड़ो न हुजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।